नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त हैदराबाद में खबर ईंदारो रोड एक्शन कमेटी सुजाग नौजवान इत्तेहाद मेघवाड़ यूथ फोरम अचड़ोतर यूथ फोरम पारा किप्रो का उमरकोट ताईं रोड की तमीर न थियण खिलाफ ओल्ड कैंपस का रैली कढ़ी हैदराबाद प्रेस क्लब सामू जुल्फकार मरी एज इंगोरो यूथ एक्शन कमेटी अगवान सिंधु नवाज गांगरो सुनील कुमार वकील खान मोहम्मद राजड़ ऐं ॿियनि जी अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते अगवाननि चयो त किप्रो का उमरकोट ताईं 80 किलोमीटर रोड बिल्कुल ज़बून हाल इख्तियार करे वियो है। रोडनि जी ज़बूर हाली जे करे रोज़ हादसा महमूल बणियल आहिनि। इन रोड सां लाॻापियल आवाम वॾियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रही आहे। हलण बंदि थी वियो आहे। सभई माण्हू बस सर्विस खां महरूम थी विया आहिनि जॾहिं त उस्ताद ऐं शागिर्द स्कूल वक़्त ते नथा पहुची सघनि। रोड हंधा हंधा टुटण करे टैक्सी कारूं रिक्शाउनि ऐं ट्रैक्टरनि जे मालिकनि खे वॾो माली नुक़सान बर्दाश्त करणो थो पवे। हिननि चयो त किप्रो खां उमरकोट ताईं केतिरा ई भेरा एहतजाज करे चुका आहियूं पर ॿिन्ही ज़िलनि जे चूंडियल नुमाइंदनि अञा ताईं एहतजाजनि जो को बि नोटिस नाहे वरितो। हिननि किप्रो ऐं उमरकोट जे चूंडियल नुमाइंदनि खे चिता ॾींदे चयो त संदन एहतजाज जो नोटिस न वरितो वियो त असां ॿिए मरहले में किप्रो खां उमरकोट ताईं ऐं उन सां गॾु हैदराबाद ऐं कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे अवां जा अलामती जनाज़ा कढिया वेंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।